केड़ी अन्ना ना हाने काले हाने ना आगे थियो आगे पियो छोकरो पियो साईं ही केटीएन जो रिपोर्टर उस्ताद मोहम्मद जो जय मंशिया के खिलाफ आवाज़ उठारियो उन जे खिलाफ SHO सदर मंजूर जमाली शराब ऐं पान पराग जो केस मन घड़त ठाहियो आहे उन बाबति ॻाल्हाईंदासीं। अदा ही छा जो SSP उनखे टास्क ॾिनो आहे त तव्हां मंशियात जो कूड़ो केस था कयो। वॾी महिरबानी इसरार तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां मुसलसल मंशियात जे ख़िलाफ़ लिखियो आहे लिखंदो रहां पियो ऐं हिकु हफ़्तो अॻु में मंशियात जी रैली हुई नौजवान नेता जी तरफ़ां मां उन रैली में बि जेको आहे सो इन्हनि मंशियात फिरोशनि खे ललकारियो इन्हनि भोतारनि खे ललकारियो इन्हनि जे सरपरस्तनि खे ललकारियो त उन जी सज़ा मूंखे हक़सत ॻाल्हाइण जी ही ॾिनी वई आहे जो मां कल्ह हितो महिमाननि मुंहिंजा महिमान हुया मां उन्हनि खां मानी खाधी वञा पियो त रस्ते में मुंहिंजी रस्तारो कई वई आहे जेका पुलिस एहलकार हुया उन्हनि मूंखे 3 खां 4 कलाकनि तक जरगमाल बणायो जरगमाल बणाइण खां पोइ धाड़ेल वांगुरु कॾहिं कंहिं टाइम मूंखे किथे खणी पिया वञनि कंहिं टाइम किथे खणी पिया वञनि उन खां बाद मगरिब खां बाद में जेका मूंखे थाणे ते खणी आया थाणे ते वञण खां पोइ टेबल सजियल हुयो सॼो उन ते ही 138 सुपारियूं हुयूं ऐं 20 बोतलूं शराब जी हुयूं ऐं मां इहो ॿुधाइणु चाहियां थो उन्हनि खे त मां तव्हांजे इन्हनि कूड़नि केसनि खां न पहिरियां डिॻो आहियां न हाणे ॾियां थो इन्हनि तव्हांजे केसनि जो मां पहिरियों बि मुक़ाबिलो कयो आहे इनशाअल्लाह तव्हांजे इन्हनि केसनि खे मां भरपूर तरीक़े जवाबु ॾींदुमि जेके भोतार आहिनि जेके नवाब इन काबुली भोतारनि खे इन काबुली सरदारनि खे नोखे वॾेरनि खे नोखे डोननि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो अड़े शर्म कयो तव्हांजे इन्हनि केसनि खां मां न पहिरियां डिॻो आहियां न हाणे डिॼी सघां थो इनशाअल्लाह जेल बि गैरत सां विया आहियूं केसनि जो बि तव्हांजो गैरत सां मुक़ाबिलो कंदासीं इनशाअल्लाह पहिरें बि तव्हांजो अखियुनि में मिलाए मुक़ाबिलो कयो हाणे बि कंदासीं। ही बलोचिस्तान पुलिस बलोचिस्तान में कॾहिं बि अहिड़ा कूड़ा केस साफ़ दर्ज न थिया ही हिकिड़ो बलोचिस्तान पुलिस ते हिकिड़ो कार दाग बाब में अॻे सिंध पुलिस कंदो हुयो इन खां अॻु में बाबू तव्हांखे ख़बर आहे त मूंखे सिंध मां खणी 10 किलो चर्स हिते बलोचिस्तान में ॾिनो गंदा खाते SSP हसनैन इक़बाल रज़ा हाणे आहे हसनैन वारिस ॿई हसनैन हाणे मूंखे ॿुधायो सेखड़ा ते SP ते अचनि था जेके कलम धणनि ते कूड़ा केस मंशियात फरोश जा दाख़िल कनि था त IG बलोचिस्तान DIG सिब्बी ऐं DIG नसीराबाद उन्हनि हिन टाइम ताईं नोटिस न वरितो आहे त ही कलम धड़ियुनि जे लाइ छो धरती तंग कयो वञे थो त बलोचिस्तान में जेकॾहिं को ॻाल्हाए त उन्हनि जे मथां कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि ते FIR करे उन्हनि ते टार्चर में रखी करे तशदुद जो निशानो बणाए करे उन्हनि खे यरगमाल बणायो वञे थो त इहो कहिड़ो मैसेज ही बलोचिस्तान में ॾियनि था IG बलोचिस्तान ऐं CM बलोचिस्तान उन जो नोटिस वठे ॾिसो इसरार तव्हांजे मथां बि इन हक़ सच ॻाल्हाइण ते बलोचिस्तान पुलिस पहिरियां सिंध पुलिस जी वंगार वई इन्हनि भोतारनि नवाबनि खाननि सरदारनि जी वंगार वई पई हिन वक़्तु बि बलोचिस्तान पुलिस वंगार वही पई मुते ही जो केस थियो आहे ही भोतारनि जे ख़िलाफ़ थियो आहे ही भोतारनि कयो आहे ही भोतारनि करायो आहे भोतारनि जी पुलिस वंगार वही पई असां हुनजे ख़िलाफ़ लिखियो आहे मंशियात फिरोशनि जे ख़िलाफ़ लिखियो आहे अॼु बि सोशल मीडिया जी प्रोफाइल तव्हां वञी चेक कयो इन्हनि मंशियात फिरोशनि जे ख़िलाफ़ मां ॻाल्हायो आहे मां लिखियो आहे मुंहिंजी तकरीरूं पयूं पर मां इन्हनि जे केसनि खां न पहिरियां डिॻो आहियां न हाणे डिॻंदुमि इनशाअल्लाह मां IG बलोचिस्तान को इहो मुतालबो कयां पियो वज़ीर बलोचिस्तान को मुतालबो कयां पियो त बाबा तव्हां हिन जी इंक्वायरी कयो तव्हां हिन सां अची करे जेको आहे सो साईं कूड़ो केस दाख़िल कयो में बि तव्हां साथी जे मथां 10 किलो चर्स आपके ऊपर दर्ज किया गया है आप अपने तरफ से बताएं ये झूठे दाखिल किए गए मेरे ऊपर आप देख सकते हैं मैंने मंशियात के खिलाफ लिखा था और आज भी मैं मंशियात के खिलाफ आप लोगों के सामने पड़ी हुई है आप मुझे क्यों लिखा है किस वजह से लिखा है मैं हक लिखता रहा हूँ लिखूंगा ये जेलें जब भोतारों की धमकियां मैं अपने जूते की नोक पे रखता हूँ ऐसे झूठे मूंखे गिरफ़्तार कयो वियो गिरफ़्तार करण टाइम हुते हिकिड़ो सिपाही आहे ज़ाकिर हुनजो नालो आहे उन मूंखे जेको आहे गोलियूं हणण जी धमकी ॾिनियूं यरगमाल बणाए मुख़्तलिफ़ जॻह ते धड़ेलनि जी कंहिं टाइम काॾे खणी पियो वञे कंहिं टाइम काॾे खणी पियो वञे मुझे साफ़ ही दोस्तनि खे ख़तरो आहे कंहिं बि टाइम मूंखे थाणे में मारे सघनि था मूंखे थाणे में नुक़सानु ॾेई सघनि था मां ख़ुदा जी कसम खणी चवां थो त इन माण्हू खां मूंखे ख़तरो आहे मूंखे तहफ़ुज़ अॻियां फोटे
जी गुंडागर्दी कलम धड़न ते पूरा केस कलम धड़न ते पूरा केस पुलिस वर्दी में गुंडागर्दी पुलिस जी बदमाशी पुलिस जी बदमाशी ओके